अस्सलाम वालेकुम। जी बाबा, त हाणे असां डिस्कस करे था वठूं छो जो असां प्रीवियस में पढ़ी आयासीं इम्पल्स ऐं असां जेको आहे सो मोमेंटम जे हवाले सां डिस्कस पे कई। हींअर असां डिस्कस करे था वठूं कोलियन जे बेसिस ते। ठीकु आहे, टकराव जेको हूंदो आहे कोलियन, इन बेसिस ते असां डिस्कस करे था वठूं। हाणे कोलियन हूंदो छा आहे, हिकु अहिड़ो इवेंट हूंदो आहे शॉर्ट ड्यूरेशन जे लाइ। शॉर्ट ड्यूरेशन जे लाइ इवेंट कंहिंजे विच में थींदो आहे, बिटवीन टू आर मोर ऑब्जेक्ट्स जे विच में। ठीकु आहे, अगेन कोलियन इवेंट हूंदो आहे शॉर्ट ड्यूरेशन जे दरमियान ऐं कंहिंजे विच में हूंदो आहे, टू या मोर ऑब्जेक्ट्स जे विच में हूंदो आहे। कंदो छा आहे, काज़िंग change in their velocities या मोमेंटम, या असां सिंपली वेलोसिटी ऐं मोमेंटम खे गॾाए था कयूं, चेंज इन देयर मोशन। त इहो हिकिड़ो सेंस हूंदो आहे कोलियन जे बेसिस ते। हिकु इवेंट आहे शॉर्ट ड्यूरेशन में, ॿिनि या ॿिनि खां वधीक ऑब्जेक्ट्स जे विच में चेंज छा ईंदो अथसि, उन्हनि जी वेलोसिटी या मोमेंटम में ईंदो आहे, या असां ईअं खणी चऊं गॾाए करे चेंज इन देयर मोशन में चेंजिंग ईंदी आहे। त इहो हिकिड़ो कोलियन जो कॉन्सेप्ट हूंदो आहे, इहो नोट करे छॾिजो। हाणे कोलियन जा सिंपली असां ॿ टाइप पढ़ंदा आहियूं, सिंपली जेके जनरली, हूअं त केतिरा हर बुक जे बुनियाद ते थी सघनि था, पर असां सिंपली बेसिक जेके आहिनि असांजा उहे वठूं था। हिकिड़ो हूंदो आहे इलास्टिक कोलियन ऐं ॿियो हूंदो आहे असांजो इन इलास्टिक कोलियन। इन इलास्टिक नोट करे छॾिजो। इलास्टिक कोलियन अहिड़ो कोलियन जंहिंमें असांजो काइनेटिक एनर्जी बि सेम हुजे, कांस्टेंट हुजे। ठीकु आहे, ऐं जेको मोमेंटम आहे पी उहो बि छा हुजे, कांस्टेंट हुजे। ठीकु आहे, मोमेंटम ऐं काइनेटिक एनर्जी ॿई छा हुजनि, कांस्टेंट। या इन्हनि जे लाइ हिकिड़ो ॿियो टर्म यूज़ थींदो आहे, सिंपली जेको असां पढ़ंदासीं, कंजर्व हुजनि, कंजर्व्ड। ठीकु आहे, कंजर्व्ड हूंदा माना काइनेटिक एनर्जी ऐं मोमेंटम ॿिन्ही जी चेंज न थिए, नई वेलोसिटी में का चेंजिंग अचे, ईअं खणी चऊं। ठीकु आहे, सिंपल मीनिंग में अञा सिंपल कयूं। वेलोसिटी जो चेंज जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं मोमेंटम में चेंज न ईंदी ऐं काइनेटिक एनर्जी में चेंज न ईंदी, कीअं ख़बर पवंदी त काइनेटिक एनर्जी में चेंज न आई आहे, त जेकॾहिं ॿ ऑब्जेक्ट पाण में हीअं टकराइनि त टकर खां पोइ आवाज़ पैदा न थिए, आवाज़ पैदा न थिए त समझी वञिजो काइनेटिक एनर्जी कांस्टेंट रही आहे। या हीट पैदा न थिए तॾहिं बि चवंदासीं टक्कर दौरान हीट पैदा न थिए तॾहिं बि असांजी काइनेटिक एनर्जी छा रही हूंदी, कांस्टेंट रही हूंदी। ऐं मोमेंटम असां जॾहिं बि चवंदा आहियूं त कांस्टेंट आहे त उनजी वेलोसिटी चेंज न थी हूंदी, उनजो मोशन में को फर्क़ु न आयो हूंदो। वेलोसिटी एक्सचेंज ज़रूर थी सघे थी, माना हीअ हिन ऑब्जेक्ट जी वेलोसिटी हिन में हली वई ऐं हिन ऑब्जेक्ट जी वेलोसिटी हिन में, सपोज ये 2 मीटर पर सेकंड सां अचे पियो हिन ॾे। ठीकु आहे, हिन सां टकराई, ही रेस्ट में हो, हिन खे मूव कराए छॾी, पाण रेस्ट में वेही रहियो। त इहो हिकिड़ो सेंस हूंदो आहे त वेलोसिटीज़ एक्सचेंज ज़रूर थी सघनि थियूं मोमेंटम कांस्टेंट ते, पर चेंज नथी थी सघनि। पॉइंट इहा आहे। त इहो हिकिड़ो, ऐं मास त उहो ई कांस्टेंट हूंदो आहे। त इन बेसिस ते असां चवंदासीं इलास्टिक कोलियन हूंदो आहे। हिन जो एग्जांपल हुआ रियल लाइफ में घटि मिलंदो आहे, रियल लाइफ में, पर जेकॾहिं के स्टील, आयरन या इन्हनि जा मेटल जा के बाल आणूं मार्बल ते, मार्बल के सां टकरायूं, ठीकु आहे, त पोइ उन वक़्तु आवाज़ घटि पैदा थींदो ऐं ईअं खणी चऊं त हीट बि जनरेट घटि थींदी, त पोइ उन वक़्तु इलास्टिक कोलियन थी सघे थो। पर जेकॾहिं असां सफ़ा रियल लाइफ खां अलावा एग्जांपल वठूं, रियल लाइफ में जो असांखे विजिबिलिटी न थींदी आहे त उहो हूंदो आहे कोलियन इन गैसेस या कोलियन इन गैस मॉलिक्यूल्स। जॾहिं असांजे गैस जे मॉलिक्यूल में जेको कोलियन थींदो आहे असां उहो इलास्टिक कोलियन कंसीडर कंदा आहियूं, नोट करे छॾिजो। हाणे ॿी शइ, इन इलास्टिक कोलियन में पी यानी मोमेंटम त कांस्टेंट हूंदो आहे,
कंजर्व हूंदो आहे, बट काइनेटिक एनर्जी इज नॉट कंजर्व्ड या कांस्टेंट, नॉट कांस्टेंट, नोट करे छॾिजो, कांस्टेंट न हूंदी आहे काइनेटिक एनर्जी, छो जो हिन में हीट में एनर्जी कन्वर्ट थींदी आहे, यानी हीट प्रोड्यूस थींदी आहे, या हिन में साउंड भी प्रोड्यूस थींदो आहे। इन बेसिस ते काइनेटिक एनर्जी त साॻी न रहंदी। रियल लाइफ में जेके भी कोलियन थींदा आहिनि उहे असांजा मोस्टली इनइलास्टिक हूंदा अथव, त नोट करे छॾिजो मोस्टली जेके असांजा कंसीडर कया वेंदा आहिनि रियल लाइफ में उहे इनइलास्टिक, कार जो टकराइण या माना केस जो पाण में टकराइण जेको थींदो आहे उहो इनइलास्टिक जे माना ज़मरे में ईअं खणी चऊं अची सघे थो त ही इलास्टिक कोलियन ऐं ही इनइलास्टिक कोलियन। पर असां जेका स्टडी कंदा आहियूं अॻिते हली, छो जो असांखे रिज़ल्ट सही खपे, फेयर खपे, त पोइ असां कैलकुलेशन दौरान इनइलास्टिक कोलियन खे घटि प्रेफरेंस ॾींदा आहियूं, माना हिन जी कैलकुलेशन कोन कंदासीं, वरी बि असां इलास्टिक कोलियन जी कैलकुलेशन कंदासीं ताकि असांजी एनर्जी लॉस न थिए। एनर्जी लॉस न थींदी त पोइ असांजी कैलकुलेशन सही, एक्यूरेट या फेयर ईंदी। इन जे करे असां जॾहिं बि कोलियन थींदो, टकराव थींदो, त उन्हनि जे विच में जेके वेलासिटीज़ जो एक्सचेंज थींदो उहो हिन कोलियन खे नज़र में रखे असां स्टडी कंदासीं, त पोइ उन में असांजो वेलासिटीज़ कीअं थी यानी एक्सचेंज थियनि, आफ्टर कोलियन वेलासिटी कहिड़ियूं ईंदियूं, इहे सभु स्टडी असां हींअर करे वठंदासीं। आफ्टर कोलियन वारियूं वेलासिटीज़ असांखे फाइंड करणियूं हुजनि इन वन डायमेंशनल मोशन में इलास्टिक कोलियन जे बेसिस ते, त पोइ असां कीअं फाइंड कंदासीं, उन जे लाइ आफ्टर कोलियन छा हुजनि, वेलासिटीज़, वेलासिटीज़ आफ्टर कोलियंस हुजनि या आफ्टर कोलियन हुजे इलास्टिक कोलियन। नोट करे छॾिजो त ही जेको कोलियन कंसीडर कंदासीं उहो इलास्टिक कैलकुलेशन जे बेसिस ते, उन लाइ असां वटि v1 यानी फर्स्ट बॉडी जी वेलासिटी आफ्टर कोलियन, त पोइ हिते असां वठंदासीं m1 माइनस m2 मीन्स डिफरेंस ऑफ मासेस अपॉन सम ऑफ मासेस इंट में u1, व्हाट इज u1, u1 असांजी फर्स्ट बॉडी जी वेलासिटी हूंदी आहे बिफोर कोलियन। हाणे हिते वठंदासीं प्लस, हिते असां वठंदा आहियूं ब्रैकेट में 2m2 अपॉन में असां वठंदा आहियूं m1 प्लस m2 ऐं हिते असां वठंदासीं u2, व्हाट इज u2, सेकंड बॉडी जी वेलासिटी आफ्टर कोलियन। ठीकु आहे, हाणे इन बेसिस ते तव्हांखे कॉन्सेप्ट हुजणु घुरिजे, जेकॾहिं वेलासिटी 2 जो फार्मूलो ठाहियूं त कीअं हूंदो। हाणे इन खे ई बस रिवर्स करणो आहे, हिन वैल्यू खे हिन ब्रैकेट हिन ते आणो आहे ऐं हिन ब्रैकेट खे होॾे खणी वञणो आहे, माना नंबर्स खे चेंज करणो आहे। त हाणे ॾिसो ही वेलासिटी 2 जे बेसिस ते आहे, त ही असां 2m2 अपॉन mm प्लस m2 इंटू u2 इहो सॼो खणी अचूं ऐं नंबर चेंज कयूं, छो जो ही फर्स्ट पहिरियां वा सेकंड पोइ आहे, त हिते असां लिखी सघूं था 2m1, माना जिते m2 आहे असां उते m1 रखंदासीं, छो जो पहिरियां फर्स्ट बॉडी जो रखबो, अपॉन में m1 प्लस m2 रखबो हिते ऐं इंट में u1 रखबो, छो जो फर्स्ट बॉडी जे बेसिस ते वठंदासीं, प्लस में असां सेम हिन खे हेॾे खणी अचूं, हाणे हेॾे खणींदासीं माना सेकंड बॉडी ते खणींदासीं, त पोइ हिन खे सेकंड बॉडी पहिरियां रखबी m2 माइनस m1 रखबी, अपॉन में ही असांजो सम हूंदो m1 प्लस m2 ऐं हिते असां u2 रखंदासीं। त ही वेलासिटीज़ जा यानी के फार्मूला हूंदा आहिनि आफ्टर कोलियन इलास्टिक कोलियन जे बेसिस ते वन डायमेंशनल। ठीकु आहे, हाणे हिन में कुझु केसिस आहिनि जेके तव्हांखे समझणा पवंदा, नोट करणा पवंदा। हाणे हिननि वेलासिटी खे साम्हूं रखी करे असां कंडीशन समझी सघूं था, यानी के कुझु अंडरस्टैंडिंग माना सुठी करे सघूं था हिन बेसिस ते। थोरो केस कीअं आहे, जेकॾहिं ही ॿ बॉडीज़ आहिनि, ईअं था कंसीडर कयूं त ॿई बॉडीज़ बराबर आहिनि, m1 बराबर m2 आहे, ऐं जॾहिं बि ईअं केस हुजे त पोइ ते असां m1 जी जॻह ते m रखंदासीं ऐं m2 जी जॻह ते m रखंदासीं। अच्छा ज़हन में रखजो, ही समझण जी ॻाल्हि आहे बाबड़ा, रटो न हणजो, थोरो समझजो, कॉन्सेप्ट आसानी सां क्लियर थी वेंदो, त जीअं तव्हां पोइ वरी एमसीक्यूज़ जॾहिं कंदासीं त उते तव्हां खां मां पुछंदुसि त ही कीअं वाकई तव्हांखे कॉन्सेप्ट जी महिल तव्हां अंडरस्टैंड क्लियर करे था वञो त केॾो जल्दी तव्हांजो एमसीक्यूज़ थी वेंदो। त ॾिसो ही असांजो m1 आहे,
ही असांजो m2 आहे, ॿई पाण में मासिस बराबर आहिनि। हाणे जेकी सेकंड बॉडी आहे यानी u2 इज नॉट इक्वल टू 0, माना सेकंड बॉडी में वेलोसिटी आहे, सपोज इहा वञी रही आहे, ठीक आहे, या हिन ॾे अची रही आहे, छो जो ही हिते आहे ऐं ही रेस्ट में, नोट करे छॾिजो, ठीक आहे। या कंसीडर कयूं था रेस्ट वारी ॻाल्हि खे त पोइ था वठूं, माना हिते असां इहा कंडीशन वठी आहे त जेका सेकंड बॉडी आहे उहा रेस्ट में न आहे, माना ईअं मोस्टली असां सेकंड बॉडी रेस्ट में कंसीडर कंदा आहियूं, केस अहिड़ो वठिबो आहे, त हिते असां सेकंड बॉडी जी वेलोसिटी 0 कंसीडर न कंदासीं, जॾहिं त फर्स्ट वारी वेलोसिटी हूंदी, ईअं न आहे त कोन्हे, ठीक आहे। त हाणे हिते पॉइंट इहा आहे त असां इक्वेशन यूज़ कयूं, ॾिसूं त असांजो कॉन्सेप्ट छा थो थिए, त आफ्टर कोलियन वारी वेलोसिटी कीअं एक्सचेंज थींदी। त फर्स्ट असां वेलोसिटी जो फार्मूलो वठूं, त v1 ॾिसो कीअं थी कंसीडर थिए, v1 हाणे v1 में m1 माइनस m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू में u1, हाणे हिते ई ॾिसो m माइनस m अपॉन में 2m रखंदासीं, छो 2m, छो जो ही भी m हूंदो, ही भी m हूंदो, छो m हूंदो, m1 ऐं m12 पाण में बराबर आहिनि, m1 ऐं m2 पाण में बराबर आहिनि, इन करे m रखंदासीं, त ही 2m पाणे ऐड थी वेंदा। हाणे हिते असां भली u1 जो केतिरो बि वैल्यू रखूं, लेकिन ही ॿई जॾहिं पाण में बराबर आहिनि त 0 थी वेंदा, 0 थी वेंदा, त ही सॼो टर्म छा थी वेंदो, 0। जेकॾहिं इहो 0 थी वियो त ही सॼो टर्म वियो, बाक़ी बचो ही। त हाणे हिते असां वठंदासीं त जेका v1 आहे उहा 2m अपॉन में 2m, छो जो ॿई ऐड थींदा, इंट में u2, 2m में कैंसिल, बाक़ी 1 बचो। त असांजी ॾिसो v1 वारी वेलोसिटी u2 जे बराबर थी वई। इन जो मतलब छा आहे त जेका सेकंड बॉडी जी वेलोसिटी हुई उहा फर्स्ट बॉडी में एक्सचेंज थी वई, माना जेकॾहिं हीअ बॉडी आहे, इहा पंहिंजे मुंहं सां वञी रही आहे ऐं अची हीअ फर्स्ट बॉडी अची हिन सां टकराए थी, यानी सेकंड बॉडी वारी वेलोसिटी जेकी ही सेकंड बॉडी आहे इन जी वेलोसिटी फर्स्ट वारी बॉडी में अची वई ऐं फर्स्ट वारी बॉडी जी में बि हिन में एक्सचेंज थी वञे, त इहो एक्सचेंज ऑफ वेलोसिटी जो कॉन्सेप्ट हूंदो आहे हिननि फार्मूलनि में, नोट करे छॾिजो। हाणे जेकॾहिं v2 फाइंड कयूं त कीअं कंदासीं, सेम फार्मूला 2m1 अपॉन m1 प्लस m2, हिते बि 2m, हिते 2m, असां इहा जेकॾहिं वठूं त ही 2m माना 1 जे बराबर थी वेंदो, छाजे 1 जे, त पोइ हिते असां वठंदासीं u1 प्लस, जेकॾहिं तव्हां फार्मूले खे वठो ॾिसो 2m में कैंसिल थींदो, u1 बचो प्लस, हाणे हिते m2 ऐं m1 आहिनि त पोइ ॿई बराबर आहिनि, त m माइनस कंदासीं त 0 टर्म अची वेंदो, 0 त मथे हेॾे टर्म बचंदो ई कोन, 0 ईंदो, त पोइ असांजी वेलोसिटी v2 कंहिंजे बराबर थी वई, u1 जे। हाणे हिते एमसीक्यू पॉइंट ऑफ व्यू सां जेकॾहिं पुछियो वञे त जेकॾहिं ॿ मासिस पाण में बराबर हुजनि ऐं सेकंड बॉडी मोस्टली कंसीडर कंदा आहियूं केसेस कुझ में त उहा 0 हूंदी आहे, उनजी वेलोसिटी या रेस्ट में हूंदी आहे उहा सेकंड बॉडी, त हिते रेस्ट में सेकंड बॉडी कोन्हे, त पोइ उन वक़्तु छा थींदी, माना सेकंड बॉडी मूव करे रही आहे त फर्स्ट बॉडी मूव करे रही आहे, त पोइ फर्स्ट बॉडी अची सेकंड सां टकराए या सेकंड बॉडी अची फर्स्ट सां टकराए, त हिननि जूं वेलोसिटीज़ पाण में एक्सचेंज थी वेंदियूं आफ्टर कोलियन, माना जेका v1 आहे उहा u2 जे बराबर थींदी, माना सेकंड बॉडी जी वेलोसिटी फर्स्ट बॉडी में अची वेंदी ऐं जेका v2 आहे उहा u1 जे बराबर थी वेंदी, माना फर्स्ट बॉडी जी जेका वेलोसिटी आहे सेकंड में अची वेंदी, सेकंड वारी जी वेलोसिटी फर्स्ट में अची वेंदी, त ई वेलोसिटी एक्सचेंज जो कॉन्सेप्ट अथव, इहो फर्स्ट केस हुयो। हाणे हिते जेकॾहिं असां इन ई केस खे कंसीडर कयूं, केस चेंज कयूं, सिर्फ़ एतिरो केस चेंज कयूं त असां वेलोसिटी जेको u2 आहे माना बॉडी सेकंड आहे उहा रेस्ट में कंसीडर कयूं, u2 0 कंसीडर कयूं, रेस्ट में कंसीडर कयूं, त हाणे ॾिसो केस छा थी वेंदो, u2 0 ज़हन में रखजो, त हाणे ही असां वठूं फर्स्ट v1 त ही माइनस आहे, माइनस वारो छो ॿई मासिस वरी बराबर आहिनि त ही 0 थी वेंदो, ही बि 0 थी वेंदो, त इन जे करे v1 छा थी वेंदी 0, अगेन मासिस डिफरेंस ॿई सेम हूंदा, m 0, हेठियां केतिरो बि डिवाइड कयो कंहिंसां बि 0 खे कंहिंसां बि डिवाइड कबो 0 ईंदो। हाणे u2 0 आहे, u2 0 आहे त 0 सां कंहिं बि वैल्यू खे मल्टीप्लाई कंदो जवाब 0, माना ईअं खणी चऊं त जेकॾहिं सेकंड बॉडी रेस्ट में आहे, हीअ सेकंड बॉडी आहे, हीअ फर्स्ट बॉडी आहे, जीअं ई अची हिन सां टकराए, टकराइण खां पोइ तव्हां ऑब्जर्व कयो हूंदो घणनि गेम्स में जीअं स्नोकर या बिलियर्ड गेम हूंदी आहे स्टिक वारी,
है ना को बाल असां अची लॻाईंदा आहियूं जेकॾहिं को बाल ऑलरेडी रेस्ट में आहे ही मूविंग बाल अची हिन सां टकराईंदो आहे त पाण जेको मूव करे रहियो हूंदो आहे उहो रेस्ट में अची वेंदो आहे ऐं जेको रेस्ट वारो बाल आहे उहो मूव करे विझंदो आहे त हिते हिकिड़ी पॉइंट आहे त जेकॾहिं सेकेंड बाल रेस्ट में आहे ऐं फर्स्ट बाल अची हुन सां जीअं टकराईंदो त फर्स्ट बाल रेस्ट में थींदो त आफ्टर कोलियन फर्स्ट बाल जी वेलोसिटी 0 थी वेंदी इहो पॉइंट आहे हाणे असां चऊं था सेकेंड बाल जी वेलोसिटी छा थींदी आफ्टर कोलियन त पोइ हिते ई ॾिसो ही 2m ये असांजो 2m आहे ठीकु आहे ऐं हिते बि 2m थींदो त ही 1 जे बराबर ॾिसो हिते v2 असांजी थींदी 2m अपान में 2m थींदो ऐं हिन में u1 आहे त ही 2m में कैंसिल हेॾां सो प्लस u2 छा आहे 0 u2 छा आहे 0 0 कंहिंसां मल्टीप्लाई कंदो जवाब 0 अची वेंदो त हेॾे 0 आहे त हेॾे असांजो v2 बराबर थी वई u1 जे छा मतलब आहे इन जो त जेका असांजी सेकेंड बॉडी आहे उहा मूव करणु शुरू कंदी छो जो पहिरियां उहा रेस्ट में ई जीअं ई फर्स्ट अची टकराए त फर्स्ट रेस्ट में थी वई वेलोसिटी v1 0 थी वई पर जेका आफ्टर कोलियन में v2 आहे यानी सेकेंड बॉडी जी वेलोसिटी उहा त 0 कोन्हे उहो मूव करणु शुरू कई न इन जे करे असां चवंदासीं त v2 u1 त इहो केस अथव ईअं पुछी सघनि था पॉइंट ऑफ एमसीक्यूज़ जे बिहाफ ते त जेकॾहिं सेकेंड बॉडी रेस्ट में हुजे ऐं ॿई मासिस बराबर हुजनि त आफ्टर कोलियन वेलोसिटीज़ कीअं एक्सचेंज थींदियूं त असां चवंदासीं त जेका v1 आहे उहा 0 थी वेंदी ऐं जेका v2 आहे उहा u1 जे बराबर थी वेंदी इहा पॉइंट आहे हाणे केस अञा थोरो चेंज कयूं ॾिसो हिते असां हाणे m1 इज़ नॉट इक्वल टू m2 वठूं त पोइ हाणे हिते m न वठंदासीं m1 इज़ नॉट इक्वल टू m2 सेकेंड बॉडी साॻी रेस्ट में हूंदी त पोइ हाणे केस कीअं हूंदो कीअं सम्झूं ॻाल्हि खे ॾिसो बाबू इते ये कंसीडर था कयूं m1 इज ग्रेटर देन मच ग्रेटर देन असां ये चई सघूं था त m2 जे हुजे ऐं u2 हिते छा हुजे 0 माना सेकेंड बॉडी रेस्ट में हुजे त पोइ असांजी v1 एंड v2 छा थींदी भई आफ्टर कोलियन वारी वेलोसिटीज़ छा थींदियूं आसान साॻी इक्वेशन तव्हांजे ज़हननि में हुजे अॻियां हुजे त ॾिसो कीअं थो थिए हाणे जॾहिं बि m1 इज मच ग्रेटर देन m2 हुजे त पोइ असां छा वठंदासीं त हिते m2 इज वेरी स्मॉलर देन m1 त पोइ हिते असां m2 खे कंसीडर कंदासीं भाऊ तूं 0 आहीं छाहीं तूं 0 आहीं बाबा छो जो m1 ॾाढो वधीक वा हेवी आहे उन जे मुक़ाबले में तूं m2 छाहीं सफ़ा ज़रड़ो ठीकु आहे त हिन करे असां हुनखे कंसीडर कंदासीं तूं छाहीं बाबू 0 हाणे जिथे बि m2 आहे उते 0 पुट कयो हाणे v1 जो वैल्यू ॾिसो फार्मूलो v1 असांखे फाइंड करणी आहे त जिथे बि m2 आहे उहो छा थी वियो 0 बाक़ी m1 ऐं m1 बचो त हिते m1 अपान m1 बचो इंट में इन सां गॾु वेलोसिटी आहे u1 प्लस हाणे हिते ई ॾिसो हिते बि m2 आहे हिते बि m2 आहे याद रखजो ही m2 आहे ही m2 आहे पर हे m2 पुट करने की जरूरत ना है बाबू u2 जो 0 आहे u2 0 आहे u2 0 आहे माना ही सॼो टर्म 0 थी वेंदो बाक़ी छा बचंदो ही m1 में कैंसिल बाक़ी v1 इज इक्वल टू u1 थी वेंदो असांजी लिखी u1 v1 असांजी हेवियर बॉडी आहे ऐं ही असांजी लाइटर बॉडी आहे ही असांजी ईअं खणी सम्झूं त m1 आहे ही असांजी m2 आहे त हाणे जीअं ई ही हिन सां अची टकराईंदी त हिन जी जेका वेलोसिटी u1 वारी बिफोर कोलियन आहे उहा साॻी रहंदी आफ्टर कोलियन यानी v1 ई रहंदी माना हिन जे हेवियर बॉडी जे वेलोसिटी ते को बि असर न पवंदो लेकिन हाणे असां चऊं था त लाइटर बॉडी जेकी सेकेंड आहे उन ते कहिड़ो असर थो पवे त उन जे लाइ ॾिसो v2 जेकी आहे उहा छा कंसीडर थींदी हाणे हिते असां ॾिसूं त v2 इज इक्वल टू m1 साॻो रखूं अपान में m1 साॻो रखूं हाणे ते पाण ॾिसो m2 त 0 कंसीडर कयो आहे पोइ m2 0 हाणे ते u1 ते मल्टीप्लाई करे रखूं u1 प्लस हाणे पाण ॾिसो जेकॾहिं सेकेंड पोर्शन में u2 0 आहे u2 0 आहे त पोइ असां छा चवंदासीं ही सॼो टर्म 0 थी वेंदो त पोइ हिते 0 हाणे जेकॾहिं असां v2 काउंट कयूं m1 में कैंसिल बाक़ी छा बचंदी 2u1 यस जेकी सेकेंड बॉडी जी वेलोसिटी आहे उहा फर्स्ट बॉडी जे मुक़ाबले में डबल थी वेंदी इन जो मतलब इहो आहे सिंपल ॻाल्हि आहे
त जेकॾहिं हेवियर बॉडी अची लाइटर सां टकराए, जेका बॉडी हेवियर बॉडी आहे उहा लाइटर बॉडी सां जीअं टकराईंदी त जेका लाइटर बॉडी आहे उहा हिन जे मुक़ाबले में डबल वेलासिटी सां उॾामी वेंदी, डबल वेलासिटी सां मूव कंदी। इहो सेंस आहे। तो सिंपल ॻाल्हि आहे। ठीकु आहे। त हाणे इहे मुंहिंजे ख़्याल में काफ़ी आहिनि केसिस। हाणे अॻिते जेके आहिनि थोरा सारा तव्हां रेफरेंस बुक्स ॾिसो, टेक्स्ट बुक ॾिसो, उन्हनि में तव्हांजा इहे केसिस आराम सां मिली वेंदा, उन्हनि ते प्रैक्टिस कयो। ही तव्हांखे हिंट मिली आहे। इंशाल्लाह अॻियां असां हाणे MCQs जी प्रैक्टिस करे वठंदासीं।